बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। शागिर्द साथियों लर्निंग मैनेजमेंट सिस्टम में बेलिकार पाण अॼोके सबक में फॉर्मेट टेबल ऐं सेल स्टाइल के बारे में पढ़ंदासीं त सेल स्टाइल कीअं हुजे ऐं टेबल के फॉर्मेटिंग कीअं कजे। अचो त पाण सबक खे शुरू था कयूं। सभ खां पहिरियां मां त टेबल के सिलेक्ट कंदुसि। सिलेक्ट करण खां पोइ फॉर्मेट टेबल में वेंदासीं त हिते सभ खां पहिरियां इनते अप्लाई कंदासीं, ओके कंदासीं। हाणे तव्हां ॾिसो त जेको मां टेबल के सिलेक्ट कयो, सिलेक्ट जीअं कॉलम खे कयुमि, अगरि मां तव्हां कंडीशन खई त उहो हिते अप्लाई थी वियो आहे। कॉलम्स वग़ैरह इहे अची विया आहिनि। हिते जेको फिल्टर आहे उहो लॻी वियो आहे, छो जो उहो मां जे स्टाइल में मां स्टाइल न चूज़ कयो, उन स्टाइल में शइ ॾिनल हुई, उनजे करे हिते बि उहा शइ ज़ाहिर थिए पई। वरी बि जेके तव्हां पाण हितां स्टाइल्स चेंज करणु चाहियूं त हितां पाण स्टाइल चेंज करे सघूं था। तव्हांखे प्रीव्यू में ॾिसी रहिया आहियो त स्टाइल कीअं चेंज थींदा वञनि पिया। जेको बि तव्हांखे स्टाइल सुहिणो लॻे, सुठो लॻे, उहो तव्हां हितां हिन पंहिंजी टेबल खे स्टाइल ॾेई सघो था। इन खां पोइ पाण चऊं था सेल स्टाइल में त सेल जा भी मुख़्तलिफ़ स्टाइल्स मौजूद आहिनि। सेल सिलेक्ट थियल हूंदियूं आहिनि, जेको भी सेल सिलेक्ट थियल हुजे उन सेल खे तव्हां हितां मुख़्तलिफ़ कोई भी स्टाइल ॾेई सघो था, जेको तव्हांखे स्टाइल पसंदि अचे। मिसाल तौर ते मुंहिंजी स्टाइल में आहे त स्टाइल अची वियो। दोस्तों अॼोके सबक में तव्हां सेल स्टाइल ऐं टेबल फॉर्मेटिंग के बारे में पढ़ियो। पाण अॻिते सेल के इंसर्ट करणु, डिलीट करणु, उनखे फॉर्मेटिंग करणु, हिन में पाण स्टाइल ॾियणु सिखियोसीं, उनजी फॉर्मेटिंग करणु सिखंदासीं। त सेल मतिलबु अखर वग़ैरह लिखिया हूंदा आहिनि, विच में सेल कीअं डिलीट कजे, इंसर्ट करे, उन बारे में पढ़ंदासीं।